वज़ीर आज़म शहबाज शरीफ बरतानवी राणी जी आख़िरी रस्मन में शिरकत कई है। वज़ीर आज़म बरतानवी राणी जी आख़िरी रस्मन में शिरकत बाद अॼु लंडन खां अमरीका रवानो थींदो। वज़ीर आज़म अक़वाम मुत्तहिदा जे जनरल असम्बली जे 77वें इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। न्यूयॉर्क में मौजूदगी दौरान वज़ीर आज़म जो मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं थियल आहिनि। 20 सेप्टेम्बर ते वज़ीर आज़म अक़वाम मुत्तहिदा जे सेक्रेटरी जनरल जी आजियाणे में शिरकत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फ्रांस जे सदर, ऑस्ट्रेलिया जे चांसलर ऐं स्पेन जे सदर सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म सां यूरोपीय यूनियन काउंसिल जे सदर चार्ल्स माइकल सां बि मुलाक़ात थियल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ग्लोबल फूड सिक्योरिटी समिट में शिरकत कंदो। वज़ीर आज़म जी अक़वाम मुत्तहिदा जे सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात पिणु थियल आहे। वज़ीर आज़म जो चीन, जापान ऐं मलेशिया जे वज़ीर आज़म, IMF जे MD ऐं वर्ल्ड बैंक जे सदर सां पिणु मुलाक़ातूं थियल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तुर्की ऐं ईरान जे सदर ऐं अमरीकी सदर जो बाइडन सां बि मुलाक़ात कंदो।